वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी मुलाक़ात थी आहे। वज़ीर आज़म ऐं वॾे वज़ीर में मुलाक़ात दौरान मुल्क जी मौजूदा सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं कयूं आहिनि। अहम ख़बर खां के आगाह कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी मुलाक़ात थी आहे। वज़ीर आज़म ऐं वॾे वज़ीर में मुलाक़ात दौरान मुल्क जी मौजूदा सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी मुलाक़ात थी आहे। वज़ीर आज़म ऐं वॾे वज़ीर में मुलाक़ात दौरान मुल्क जी मौजूदा सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी मुलाक़ात थी आहे। वज़ीर आज़म ऐं वॾे वज़ीर में मुलाक़ात दौरान मुल्क जी मौजूदा सियासी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर राजा असगर सुमरो खां जी। राजा असगर, कहिड़ा तफ़सील आहिनि मुलाक़ात जे हवाले सां आगाह कजो। बिल्कुल, वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह इस्लामाबाद में मुलाक़ात कई आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो मुलाक़ात में सिंध अंदर जेके मुख़्तलिफ़ सियासी सूरतहाल बाबति ॻाल्हि कई वई आहे। उन सां गॾोगॾु सिंध में जेके तरक़ियाती कम हलंदड़ आहिनि, ख़सूसी जेके कराची में तरक़ियाती कम हलंदड़ आहिनि, उन्हनि ते पिणु जेको आहे त ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वज़ीर आज़म शहबाज शरीफ मुराद अली शाह खे चयो आहे त अवाम जी फलाह बहबूद ऐं उनजी तरक़ी लाइ जेके बि तव्हांखे क़दम खणणा पवंदा तव्हां क़दम खणो। वफ़ाक़ तव्हां सां गॾु आहे। उन्हनि थरकोल जे मनसूबे बाबति बि जेको आहे त तमामु नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो आहे। वज़ीर आज़म जो चवण हो त थरकोल मनसूबो गेम चेंजर हूंदो। जेके सिंध अंदरि जेकी लोड शेडिंग आहे, थरकोल मनसूबे मुकमल थियण सां इहा लोड शेडिंग पिणु ख़तमु थी सघे थी। जी ठीकु आहे राजा असगर, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।